ख़बर शामिल कयूं था कराची मां ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमण जी रिपोर्ट मूजिब ज़ुबैदा अज़ीज़ हाई स्कूल टेसर टाउन में एक तालीमी तकरीब मकामी रईसा पैलेस हॉल में मुनक़िद कई वई। तकरीब जो मुख्य मेहमान MPA अली अहमद जान ऐं पाकिस्तान प्राइवेट स्कूल एंड कॉलेजिस एसोसिएशन जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी आलिम शेर अवान हुआ, जॾहिं त एज़ाज़ी मेहमान एसोसिएशन जो मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी मीर वली कराची डिवीज़न जो जॉइंट सेक्रेटरी ज़करिया दायो, समाजी रहनुमा ज़हीर अहमद मेमण, अल्फा स्कूलिंग सिस्टम जो डायरेक्टर मियाँ मोहम्मद मकसूद नईम अबड़ो, मोहम्मद सिद्दीक अब्बासी हुआ। स्कूल जे एडमिनिस्ट्रेटर मिस समरीन स्कूल जी कारगुज़ारी सां गॾु महिमाननि जी आजियां कई। मुक़र्रिरीन पंहिंजे तक़रीरुनि में चयो त माउ जी हंज ॿार जी बहितर तालीम ऐं तरबियत जो बुनियादु आहे, तंहिं करे पंहिंजे नियाणियुनि खे तालीम जे ज़ेवर सां आरास्ता कयो जीअं हू अॻिते हली मुल्क ऐं क़ौम जूं वाॻूं संभाले, असांखे हिकु रोशन मुस्तक़बिल ॾियनि, सुठा डॉक्टर इंजीनियर वकील साइंसदान पैदा थियनि। एसोसिएशन जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी आलिम शेर अवान चयो त एसोसिएशन प्राइवेट स्कूलनि जे मसइलनि खे बहितर सम्झे थी, तंहिं करे अवां जे हर मोड़ ते रहनुमाई ऐं मदद कई वेंदी। प्रोग्राम जे आख़िर में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में एवार्ड पिणु विराया विया।